हर क़िस्म जी हमद सना वॾाई अने वाखाण इबादत बंदगी हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ ने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल काइनात जो तनहा ख़ालिक ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। अल्लाह ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार ऐं लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे, ख़ुसूसन पंहिंजे प्यारे पैगंबर आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक वसल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुज़ुर्गो, नौजवान साथियों, अॼु हिन जुमे में ख़ुतबे जो उनवान आहे दुनिया जी दौड़। हिन दुनिया में अल्लाह रब्बुल आलमीन पाण इंसान के पैदा कयईं त ज़रूरत परमाणे मड़ वस्तु पाण खे खपे थियूं। घर, मकान, खेती बाड़ी, पैसो, माल मिल्कत, ये मड़ वस्तु दुनिया में पंहिंजी ज़रूरत आहिनि। इन बग़ैर को पण इंसान दुनिया में ज़िंदगी नथो गुज़ारे सघे। दुनिया जंहिंमें पाण ज़िंदगी गुज़ारियूं पिया, हिते पंहिंजे अचे जो मक़सदु जेको आहे उहो असल में अल्लाह ताला खे राज़ी करे जो आहे। हीअ दुनिया आरज़ी आरज़ी यानी टाइम पुरती है। हिते आया आहियूं त पाण पहला हिते लखों करोड़ों माण्हू आया अने हलिया विया। आया आहियूं पंहिंजी ज़िंदगी जैसी आहे तैसी हिन धरतीअ मथे आहियूं। ज़िंदगी पूरी थींदी पाण धरती हेठि हलिया वेंदासीं। हीअ न दुनिया जी हक़ीक़त आहे। दुनिया जी दौड़ तंहिंजो मतिलबु ई आहे जे अॼु पाण ॼाण हलो त मुसलमान या पंहिंजा जेकी पण भारिया उन्हीं जो मक़सदु, उन्हीं जी नज़र, उन्हीं जी जेकी पण मेहनत है वो दुनिया लाइ करे आहे। दुनिया पुठियां दौड़णो जे आऊं वधारे मालदार बना, आऊं वधारे पैसे वारो बना, आऊं वधारे साहूकार बना, अॼु इंसान खे इहा लॻी पई आहे। ये दुनिया हिकिड़ी अहिड़ी वस्तु आहे जे इन मां कॾहिं पण पंहिंजो द्रोह थिए वारो न आहे। दुनिया में अहिड़ो कोई इंसान आखे की न मिलंदो जेको आंखे साम्हूं इक़रार करे मञे कि दुनिया में हाणे मूंखे कीअं नथो खपे। हर के इंसान जी को न को उम्मीद बाक़ी है, हर के इंसान जी को आरज़ू बाक़ी है, कंहिं इंसान जी को तमन्ना बाक़ी है। दुनिया तमन्नाएं जो, आरज़ुएं जो घर है, पर दुनिया में मड़े तमन्नाऊं, मड़े आरज़ू, उम्मीदूं कॾहिं पूरियूं की न थींदियूं। पानू पहला जो कोई इंसान दुनिया में हुआ वो पण कई अधूरियूं उम्मीदूं, कई तमन्नाऊं, कई इरादा, कई नियतूं खणी ने दुनिया में हलिया विया। पंहिंजी दिल में कई तमन्नाऊं आहिनि, पाण पण ई तमन्नाऊं खणी ने दुनिया में जा हलिया वेंदासीं, दफ़न थी वेंदासीं। हिकिड़ो इंसान दुनिया भले कमाए, अल्लाह कुरान में फरमाए वला तंस नसीबक मिन दुनिया, दुनिया में जेको आंजो हिस्सो आहे उन हिस्से खे भुलो न। पर हिकिड़ो इंसान दुनिया पुठियां एतिरो लॻी चढ़े, दुनिया पुठियां एतिरो दौड़े, दुनिया लाइ करे एतिरी महिनत करे जे इंसान पिन जे मौत खे भुली वञे, इंसान क़बर खे भुली वञे, इंसान हशर खे भुली वञे, इंसान हिसाब किताब खे भुली वञे, इंसान जन्नत दोज़ख खे भुली वञे, त इहो इंसान नुक़सान में आहे। अॼु पाण ॾिसूं था कि उहो दौर में ज़मानो अची वियो आहे जंहिं दौर जे बारे में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हो लयअतियन्न अलन्नासि ज़मानुन ला युबालिल मर्उ अन मालिही, के इंसान मथे अहिड़ो ज़मानो अचींदो, अहिड़ो वक़्तु अचींदो
जे माण्हूअ जेको पैसो कमाईंदा, जेको मिल्कत भेरी कईंदा, उन इंसान खे इन वस्तु जी की परवाह की न हूंदी जे जेको आउं पैसो अने मिल्कत कमायां पिया उहा हलाल जी आहे कि हराम जी आहे। हलाल अने हराम जी तमीज़ अने फ़र्क़ु बिल्कुलु ख़त्म थी वेंदो। पैसो अचणो खपे, मिल्कत मिलणी खपे, आउं साहूकार बनी वञा, कंहिं पण तरीक़े से बना, चोरी करे बना तंहिं भले, चीटिंग करे बना तंहिं भले, कूड़ करे बना तंहिं भले, ठगी करे बना तंहिं भले, कंहिंजो हक़ खाई बना तंहिं भले, हराम वस्तु विकणी बना तंहिं भले, कंहिं पण ढंग से बस आउं पैसे वारो बनी वञा। अहिड़ो ज़मानो माण्हू मथे अची वेंदो अने उहो ज़मानो पाण मथे अची वियो आहे। अॼु पंहिंजा भाउ जेको रहिया उन जी नज़र पैसे मथे आहे, मिल्कत मथे आहे, ज़मीन मथे आहे, तंहिंखां सवाइ ॿई कंहिं वस्तु जी उनखे ख़बर ज न आहे। ॻाल्हि कई त पैसे जी ॻाल्हि, रियाण कई त पैसे जी रियाण, किथे महफ़िल जामे त पैसे जी महफ़िल, हर जगह मथे पैसो पैसो, दुनिया दुनिया आहे। किथे न अल्लाह याद है, न अल्लाह जो दीन याद है, न इस्लाम याद है, न नबी याद है, न आखिरत याद है, न कब्र याद है, न हिसाब याद है, को वस्तु याद न है। इंसान के जेकॾहिं को वस्तु याद है तो दुनिया, दुनिया जो धन, दुनिया जी दौलत, दुनिया जी मिल्कत, दुनिया जो पैसो, दुनिया जी धरती, ये वस्तु इंसान की याद है। अहिड़ो ज़मानो दुनिया जी दौड़ है, अने दुनिया जी दौड़ जेको है, ये दौड़ अहिड़ी है जो दुनिया पाके रस न कॾहिं न ॾींदी। दुनिया तिखी है, दुनिया तेज है, दुनिया पुठियां पाण दौड़ंदासीं तो दुनिया पाणो वधारे लम्ही भॼंदी, अने उहो टाइम पाण मथे अची वेंदो जे दुनिया पुठियां दौड़ी दौड़ी पाण मौत में पोइ क़ब्र में हलिया वेंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम में फरमाए अल्हाकुमुत तकासुर, वधारे वधारे पैसो मिले, वधारे साहूकार थिया, वधारे कमाया, इन चाहत, इन तमन्ना, इन इरादे, इन नियत अल्लाह फरमाए तो आंखें गाफिल करे छॾे ऐं भुली विया आहियो, ऐं अल्लाह खे भुली विया, ऐं अल्लाह जे घर खे भुली विया, ऐं अल्लाह जे दीन खे भुली विया, ऐं क़ब्र खे भुली विया, ऐं मौत खे भुली विया, ऐं हिसाब किताब के क़यामत जे ॾींहं खे भुली विया। को वस्तु आंखे यादि न आहे, भुला न आहे। एतिरे लाइ करे जे तकासुर में अची वियो, तकासुर, तकासुर करे के चवाज, तकासुर हिक ॿिए नु अॻियां वधणो। हुन जेकॾहिं मोबाइल गिणे 10,000 जी, आउं 15,000 जी गिनी अचां, हुन 15,000 जी गिणे त आउं 20,000 जी गिनी अचां। हुन वॻो जेको सिबाए मीटर 100 रुपया, आउं 150 वारो सिबाई आहे। हुन 150 वारो सिबाए, आउं 200 वारो सिबाई आहे। हुन गाॾी गिणे लख जी, आउं 1.5 लख जी गिनी अचां। इहा वस्तु जे हिक ॿिए नु दुनिया में अॻियां वधणो, जे आउं दुनिया में मणी खां अॻियां वधी वञा, अल्लाह फरमाए इन वस्तु आंखे गाफिल करे छॾे, अल्लाह खां दूर करे छॾे, अल्लाह जे दीन खां दूर करे छॾे, अल्लाह जे घर खां दूर करे छॾे। अने इहे जे वस्तु आ मथे लॻी पई है हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर, तेस ताईं जेस ताईं ऐं क़ब्र में दफन थी वञो था। हदीस में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यज़ालु शाबन इस्नतैन फी क़ल्बिल कबीर, ॿ वस्तु लगातार इंसान जे दिल में जुआण वेंदियूं। इंसान पिंड पोड़ो थी वञे थो, इंसान बुजुर्ग थी वञे थो, इंसान पीरसन थी वञे थो, अछा वार अची वञे था, पर ॿ वस्तु इंसान जे दिल में हमेशह जवान वेंदियूं। उहो कयूं ॿ वस्तु, हुब्बु दुनिया, दुनिया जी मोहब्बत, व तूलुल अमल, अने वॾियूं वॾियूं उमेदूं, ये कॾहिं ख़त्म की न थींदियूं। इंसान गमे एतिरो पीरसन थी वञे पर दुनिया जी मोहब्बत बाक़ी हूंदी, पिन जी ज़मीन से मोहब्बत हूंदी, पिन जे घर से मोहब्बत हूंदी, पिन जे ॿारनि बच्चे से मोहब्बत हूंदी, बल्कि दुनिया से मोहब्बत हूंदी, दुनिया जी ज़िंदगी मिठी थी लॻंदी। ई दौर पा मथे रहियो, ॿई वॾियूं वॾियूं उमेदूं इंसान खे हूंदियूं। अञा आउं मुंहिंजा पुत्र पणजायल आहियां, पुत्र पणजी विया, हाणे पोतरे खे आउं ॾिसां, पोतरा ॾिठा, पोतरे खे पणजंदे आउं ॾिसां, मुंहिंजा ॾोहितरा वॾा थी आउं ॾिसां। इंसान जी तमन्ना कॾहिं पूरी थी ज नथी।
उम्मीदूं वॾियूं वॾियूं हमेशह इंसान जी दिलि में जुआण हूंदियूं। दुनिया जी दौड़ में इंसान एतिरो लॻी वियो आहे जे इंसान खे इहा ख़बर न आहे कि अचानक मूं मथे मौत जो हमलो थींदो अने दुनिया हिते ज पई हूंदी। कई अहिड़ा माण्हू पाण ॾिठा, कई अहिड़ा माण्हू कि दुनिया दुनिया करे दुनिया पुठियां दौड़िया, दुनिया पुठियां महिनत कयूं, राति ॾींहुं दुनिया पुठियां लॻा पिया हुआ। अहिड़ा इंसान न नमाज़ जी ख़बर, न रोज़े जी ख़बर, न जुमे जी ख़बर, कंहिं वस्तु जी को ख़बर ज न हुई। माल, खेतर, दौलत, मिल्कत, पैसो, ई धंधो, इन पुठियां हलिया पे अचानक मौत आयो न क़बर जे हवाले थी विया। ये दुनिया जी दौड़ है। ऐं दुनिया जंहिं इंसान खे खपे थी, अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान से कुरो करे तो। हदीस में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन कानत दुनिया हम्महू, जेको इंसान पिंड जो मक़सद दुनिया के बनाए लाए, यानी दुनिया पूरतो जो हले पियो। जे आऊं सुबह जो वेलो उथियां वञा मजूरीअ ते, सांझी जो पाछो वरी अचां, सुम्ही रहां, वरी वञा मजूरीअ ते। सुबह जो वेलो खेत्र ते वञा, माल में वञा, धंधे ते, सांझी जो पाछो वरी अचां, थकजी ना आराम कयां, ॿिए ॾींहुं वरी धंधे ते। ई ज़िंदगी लॻी पई आहे। सॼी जमार हिन में कढी छॾे, अल्लाह खे यादि ना ई करें, गुनाह मां ना ई कढें, माफ़ी ना ई मंगियो, अल्लाह खे सजदो ना ई करें, दुनिया ने दुनिया में ज़िंदगी गुज़ारे पियो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फर्रक़ल्लाहु अमरहू, अल्लाह ताला उन जा कम वीखे छॾे थो। जेको इंसान दुनिया पुठियां दौड़े थो, अल्लाह उन जा कम वीखे छॾे थो। यानी जंहिं कमे के पां कलाक में करे लाहियो, उहो कम पां वटां ॾींहं में पण कीअं थींदा, उन में बरकत न आहे। मामूली कम जेको 2 मिंटे जो कम हूंदो, उन्हीं 2 मिंटे में पां खे कलाक लॻी वेंदा, कम विकिजी वेंदा। हिकिड़ो अञा कम पूरो न थियो तेसे ॿियो तयारु पियो हूंदो, ॿियो पूरो न थियो टियों तयारु पियो हूंदो। अल्लाह कम विखे छॾे। जंहिं इंसान जो मक़सद दुनिया ख़ाली आहे, कि कॾहिं नेवरो थींदो ज की न। जहिड़ा पुछनि नमाज़ पढ़, मूंखे टाइम न आहे, अल्लाह जी कर चए वार न आहे गुर कयां, लिया पली ताईं हेर मौक़ो न आहे। ई अल्लाह कम वीखे छॾे मड़े, वार थींदी ज की न। ॿियो को थींदो, वजअल फ़क़रहू बैन ऐनैहि, अल्लाह रब्बुल आलमीन हमेशह इन जी नज़र के साम्हूं रखी छॾींदो ग़रीबीअ में, मिसकीन खे। इनखे हमेशह ईअं लॻंदो ऐं अञा ग़रीब आहियां, अञा मिसकीन आहियां, मूं त कीअं न आई। ॼाणो करोड़पति माण्हू लखें करोड़नि जी गाॾीअ में चढ़ी फिरें पिया, ज़मीनूं एतिरियूं जंहिंजो को हिसाब किताब न आहे, मिल्कत एतिरी पई आहे जंहिंजो को लेखो न आहे, तंहिं हूंदे अञा पण उन्ही खे दुनिया जी हबश आहे। हू ईअं सम्झे न मूं त कीअं न अञा सूदी। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरे लाइ करे फरमायो, लौ कान लिब्नि आदम वादियान मिन मालिन लब्तगा सालिसा, इंसान खे जेकॾहिं सोन जा 2 डूंगर जोड़ी वञे, सोन जा 2 डूंगर, सोन महांगो आहे ख़बर अथई तव्हांखे, सोन जा 2 डूंगर थी केतिरा, 2 डूंगर सोन जा कंहिं इंसान खे जुड़ी वञे, मिली वञे, लब्तगा सालिसा, त इंसान दौड़ंदो जे 3 डूंगर मूंखे जुड़े अञा। वला यमलउ जौफ इब्न आदम इल्ला तुराब, अने इंसान जो पेट कॾहिं की न भरबो, न पैसे से, न मिल्कत से, न दौलत से, न माल से, न खेत से, कंहिं वस्तु से पेट कॾहिं की न भरबो, इल्ला तुराब, इंसान जो पेट भरबो त क़बर जी मिटीअ से भरबो, द्रो करे न थी वारो। त जेको इंसान दुनिया पुठियां दौड़े थो, अल्लाह हुन जा कम वीखे छॾे थो। ने ॿियो को थी थो, वमन कानतिल आखिरतु हम्महू, अने आखिरत जंहिं इंसान जो मक़सद आहे, जे असल दुनिया में आऊं रेला करे एतिरे लाइ करे आयो या जे हिते आऊं नीकी करे लाहियां, हिते अल्लाह खे राज़ी करे लाहियां, हिते मुंहिंजूं तमन्नाऊं, मुंहिंजूं नियतूं, मुंहिंजा इरादा पूरा की न थी सघंदा, पर अल्लाह खे जेकॾहिं आऊं राज़ी करे वञा, 5 टाइम नमाज़ पढ़ी वञा, पंहिंजे गुनाह जी माफ़ी मंगी वञा, हराम खां बची वञा, ॾुखिया सुखिया ॾींहं दुनिया में आऊं कटे वञा, ने आख़िरत में मूंखे अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत ॾे,
जंहिं इंसान जो इरादो अहिड़ो वे थो, जमा अल्लाहु अमरहू, अल्लाह ताला उन जा कम आसान करे छॾे थो। विखे नथो अलाह उन जा कम, अल्लाह उन जा कम भेरा करे छॾे थो। उहो कमु जंहिंमें ॿिए माण्हूअ खे 2 ॾींहं लॻी वञे, उहो कमु हिन जो कलाक में थी वेंदो। ने पोइ अल्लाह रब्बुल आलमीन इन जी दिलि में हमेशा अमीरी भरे छॾे थो। यानी इंसान वटि हुए घणे कीअं न, पर हमेशा इंसान खे दिलि में अहिड़ो थी तो मुंहुं डिग पियो, अल्हम्दुलिल्लाह। यार उहो माण्हू जेको हलाल कमाई था, अल्लाह जी कई था, कीअं न उन वटि पुठियां घणे 2000 रुपया तो 5000 पण घणे पियल नथा वञो, जेको कॾहिं कमु अचे। पर पाण उन खे पुछो न जे कीअं आहियो, और अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान लॻा पिया आहिनि, एतिरा ख़ुशि आहिनि, दिल में एतिरी ख़ुशी है, इत्मीनान है, सुकून है। न ॿिया उहो माण्हू जंहिं वटि करोड़ों रुपया पिया आहिनि, पर कॾहिं 500 रुपया उधार गिरण वञो, चेहर मूं वटि पैसा न आहे। वो 500 रुपया ॾींदे पण ध्रजे थो जे मुंहिंजी मिल्कत ऊची न थी वञे। ये अल्लाह बनाए छॾे। दिल से अल्लाह रब्बुल आलमीन कंहिंखे साहूकार बनाए थो, ने दिल से अल्लाह रब्बुल आलमीन कंहिंखे गरीब बनाए छॾे। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमाए, अल माल वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया, ई माल ने पैसो जेको आंट रहियो, ये दुनिया जो सिंगार है। दुनिया में ऐं माण्हू खे ख़ासा लॻंदा जरा आंट पैसो हूंदो। दुनिया में ऐं माण्हू खे वणंदा जरा आंजा ॿार बच्चा हूंदा, वॾो कुटुंब हूंदो, वॾो कबीलो हूंदो, सभु को आंखे सलाम कंदो, दुनिया में फ़ख्र कंदा। पण वल बाक़ियातु सालिहातु खैरुन इंद रब्बिका सवाबन व खैरुन अमला, अल्लाह फरमाए अल्लाह ताला वटि जेको वस्तु बाक़ी बचे वारी है, उहा जो माल न, उहा जो औलाद न, उहा जो पैसो न, ई त मड़े ऐं हिते छॾे वञो था। पैसो आंट करोड़पति आयो, आंजे मकान में पियो हूंदो, आंजो जनाज़ो वेंदो पियो। ऐं मालदार आयो, आंट माल है, गोई मई पोई उठ जेकी बि आंट माल है, आंजो माल आंजे वाड़े में ॿधो पियो हूंदो, आंजो जनाज़ो वेंदो पियो। आंट खेत्र ऐं आंट ज़मीन हुई, ज़मीन उते पयूं हूंदियूं, उहा ज़मीन आंखे कमु की न अचींदी, आंजो जनाज़ो कब्रस्तान में दफ़न थी वेंदो। आंजो औलाद है, आंजो वॾो कुटुंब है, आंखे एतिरो कमु अचींदो जे 4 कुला आंखे ॾींदो, न कब्रस्तान में आंखे पुॼाए अचींदो, न उहो पाछो वरी अचींदो। कोई वस्तु बाक़ी नहीं बचे वारी। ई मड़े वस्तु हरा हरा आंट झटिजी वेंदियूं। थी सघे इन वस्तुअ खे ऐं छॾे हलिया वञो, अने थी सघे ई वस्तुअ खे छॾे हलियो वञे। पैसो आंट अॼु आहे, थी सघे सवारे पैसो आं वटि न वे। अॼु औलाद आं वटि आहे, कुटुंब आं वटि आहे, थी सघे सवारे कुटुंब आं वटि न वे। अने थी सघे तो आं वटि पैसो पण वे, आं वटि कुटुंब पण वे, पर सवारे ऐं पिंड पण न हो। थी सघे तो ई मड़े वस्तु टेम्परेरी आहिनि, टाइम पुरतियूं अॼु सवारे ख़त्म थी वञूं, पण बाक़ी जेको वस्तु बचंदी अल्लाह ताला वटि उहो नेक अमल आहिनि, जेको राज़ी करे लाइ अल्लाह खे, जेको नेकी करे लाइ इन दुनिया जी दौड़ धूप विचा, दुनिया जे कमे कारे विचा, जेको इंसान अल्लाह रब्बुल आलमीन के राज़ी करे लाइ, वो इंसान खुशकिस्मत है, वो नसीब वारो है अल्लाह ताला वटि। न ही माल ने मिल्कत, पैसो, दौलत, औलाद, इनके अल्लाह ताला कुरान करीम में पाना करे फितनो चए। फितनो मतलब वडी आजमाइश ही पाना करे। इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना, अल्लाह फरमाए आजो माल, आजो पैसो, आजी मिल्कत अने आजो औलाद आला करे फितनो है। फितनो यानी आला करे आजमाइश है। अल्लाह के पैसो ॾेई करे आजमाए तो, अल्लाह रब्बुल आलमीन आंखे औलाद ॾेई करे आजमाए तो, इन आजमाइश में पां नाकाम थी विया आहियूं, पां फेल थी विया आहियूं। जे माल पांखे मिलियो, पांखे पैसो मिलियो, पांखे दौलत मिली, पांखे औलाद मिलियो, त इन पैसे पुठियां, इन दौलत पुठियां, इन औलाद पुठियां पां एतिरो लॻी चढ़ियासीं जे जंहिं औलाद पांखे ॾिनो उनखे पां भुली वियासीं, जंहिं मिल्कत ॾिनी उनखे पां भुली वियासीं। हिन दुनिया में पां आहियूं, तंहिंमें कीअं शक न, पण पांखे नुक़सान उनटाणे थिए थो जॾहिं दुनिया पां में अचे थी। दुनिया में ऐं भले रहो, पण दुनिया आंजे अंदरि न अचणी खपे। दुनिया से पंहिंजो ताल्लुक ओतिरो हुअणो खपे जेतिरी पंहिंजी ज़रूरत है। हिन दुनिया के दिल में जेकॾहिं जॻह ॾींदा त कामयाब कॾहिं थी न थींदा।
जीअं हिकिड़ी मिसाल तरीक़े कश्ती वे थी समंदर में, कश्ती समंदर में, कश्ती जैसे समंदर में आहे तैसे तरंदी पई, पाणीअ में कश्ती तरंदी पई, पर पाणी जर कश्तीअ मिंज अची वेंदो कश्ती बुॾी वेंदी। कश्तीअ में पाणी न अचणो खपे, दिल में दुनिया न अचणी खपे। पाण भले दुनिया में आहियूं, पंहिंजो असल टारगेट, असल मक़सद पंहिंजो जेको आख़िरत हुअणी खपे। न जेकॾहिं ग़रीब रही वियासीं त कीअं वांदो न आहे, कीअं वांदो न आहे। दुनिया जी ज़िंदगी अॼु सवारे ख़तम थी वेंदी, साहूकार पण दुनिया छॾे वेंदा रहंदा, पाण छॾे हलिया वेंदासीं। पंहिंजी मीट जे आख़िरत मथे आहे, दुनिया में ग़रीब मिसकीन थी करे ज़िंदगी गुज़ारई पाण। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़े हदीस में, ग़रीब अने मिसकीन माण्हूअ साहूकार खां 40 वर पहला जन्नत में पहुची वेंदा। ने ॿई हदीस में फरमायो 500 वर पहला जन्नत में पहुची वेंदा। 500 वर थिया केतिरा? दुनिया जी ज़िंदगी त मामूली 50-60 वर ॾुखे सुखे पाण कटे वेंदासीं। अने जेकॾहिं पाण हराम खां बची वियासीं, हलाल कमाए महिनत करे मजूरी करे अल्लाह खे मुंहुं ॾेखारींदासीं त ई साहूकार, ई पैसे वारा, जंहिंखे अॼु पाण ॾिसी करे ओहो हो केॾो सुखी माण्हू हुया, ई माण्हू पुठिते झलिया पिया हूंदा, हिसाब किताब ॾींदा पिया, अने पाण ग़रीब मिसकीन मांदई 500 वर पहला जन्नत में पहुची वेंदासीं। अने मुंहिंजा अज़ीज़ भाइरो हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, जन्नत जो हिकिड़ो सेकंड, जन्नत जो हिकिड़ो सेकंड क़ीमती आहे। दुनिया में पाण सॼी ॼमार सुखी हो, इन कता बहितर ने भलो ई आहे जे पाण हिकिड़ो सेकंड जन्नत में मांद पुॼी वञूं, उहो जन्नत आहे। हदीस में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन्ज़ुरू इला मन हुवा अस्फल मिनकुम वला तंज़ुरू इला मन हुवा अअला मिनकुम। ऐं दुनिया में उन्ही माण्हू खे न निहारियो जेको आनो मथे, आनो मथे जाम पिया आहिनि, करोड़पति माण्हू पिया आहिनि। साइकिल वारो माण्हू ॾिसे तो होंडा वारे खे, हुन वटि होंडा रे मोटरसाइकिल, मूंखे होंडा खपे। होंडा वारो माण्हू ॾिसे तो कंहिं माण्हूअ खे, हुन वटि 4 व्हील गाॾी आहे, चए हिन वटि 4 व्हील गाॾी आहे, मूं वटि 4 व्हील न आहे। जंहिं वटि 4 व्हील गाॾी आहे उहो इन खां मथे निहारे तो, हुन वटि मूं कता पण ऊंची गाॾी आहे। ई कॾहिं द्रोह थींदो जी की न? जंहिं माण्हू वटि खीचे में 1000 रुपया आहे उहो निहारे तो सामले माण्हू, हुन वटि लख रुपया आहे। अने लख वारो करोड़ वारे खे निहारे, हुन वटि करोड़ रुपया पिया आहिनि। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आन जेको ऊंचा माण्हू उन्ही खे दुनिया में न निहारियो, ऐं निहारियो उन्ही माण्हू खे जेको आनो पण नीचे। कई दुनिया में अहिड़ा माण्हू आहिनि जो उन्ही वटि खीचे में 2 रुपया पण न आहे। दुनिया में कई अहिड़ा माण्हू आहिनि जो उन्ही वटि रेला करे मकान पण न आहे। दुनिया में अहिड़ा कई माण्हू आहिनि उन्ही वटि हथ पग पण न आहे। दुनिया में अहिड़ा कई माण्हू आहिनि वरे जा वर थी विया आहिनि, अस्पताल में बिस्तरे मथे पिया आहिनि, पाणी जे ढुक खे पण सके पिया। उन्ही खे निहारियो, तव्हांखे ख़बर पवंदी जो अल्लाह जा एहसान ऐं त बराबरि थियो ई आहे। आनो मथे उन्ही खे न निहारियो, द्रोह कॾहिं न थींदो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लिकुल्लि उम्मतिन फितनतुन व फितनतु उम्मती अल माल। हर उम्मत में को न को फितनो हो, हर उम्मत में अल्लाह रब्बुल आलमीन को वस्तु ॾेई करे आज़माए, अने मुंहिंजी उम्मत खे अल्लाह ताला पैसो ॾेई करे आज़माईंदो, मिल्कत ॾेई करे। मिल्कत अची वई आहे, ऐं पंहिंजे मुल्क खे, पंहिंजे समाज खे, पंहिंजी क़ौम खे पाण ॾिसूं पिया जे मिल्कत लाइ करे, पैसे लाइ करे माण्हू हलाल न बल्कि हराम पुठियां ढरी पिया आहिनि। हाणे साहूकार थिए लाइ करे माण्हू दारू विकिणे पिया, पैसो बेरो करे लाइ करे माण्हू जुगार रमे पिया, पैसो बेरो करे लाइ करे माण्हू चीटिंग कई पिया, पैसो बेरो करे लाइ करे माण्हू ॿिए से ठगी कई पिया, कूड़ कई पिया, हर तरीक़े से माण्हू अॼु खोटा धंधा कई पिया। एतिरे लाइ करे मूं वटि वधारे पैसो अचे। पैसो कंहिं भेरो हलियो आहे, मिल्कत कंहिं भेरी हलाई आहे। जेतिरा पैसा भेरा कंदा, इन पैसे जे हिक हिकिड़े पाईअ जो, हिक हिकिड़े रुपये जो अल्लाह ताला खे हिसाब ॾियणो आहे। हराम खां बचूं, हलाल तरीक़े से भले पाण करोड़पति बनी वञो, कीअं वांदो न, पर हलाल तरीक़े से। हराम जो पैसो पेट में पुॼी वियो, पाण सम्झी लायो हर क़िस्म जी कामयाबीअ खां जेको ऐसे महरूम थी वेंदासीं। पंहिंजी दुआऊं क़बूल की न थींदी, पंहिंजी नमाज़ क़बूल की न थींदी, अल्लाह ताला वटि पंहिंजी इबादत क़बूल की न थींदी।
मड़े वस्तु हिते रद्द थी वेंदियूं। हराम गट्टो जर पंहिंजे पेट में पुॼे थो। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे कि माण्हू हराम तरीक़े से कमाइनि पिया, माण्हू चोरियूं कयूं पिया, माण्हू चीटिंग कयूं पिया, माण्हू दारू विकिणे पिया, अने हराम पैसो भेरो करे लख रुपया भेरा कई, करोड़ रुपया भेरा कई, ने उमिरि मथां उमिरि ने हज मथां हज कयूं पिया। चीटर माण्हू आहे, दारू जो धंधो करे पियो, चोरी करे पियो, चीटिंग करे पियो, अने हाजी साहब है मजूर जा पैसा नथो ॾे। जेको मजूर मिसकिन जंहिं वटि मजूरी कई है महीनो 2 महीना, उन जा पैसा 10,000 15,000 बाक़ी पिया आहिनि, उहो रोज़ घरे आटा करे मुंहिंजा पैसा ॾे, अने हाजी साहब हज करे पियो। ई हज है, ई उमरो है। पहिरीं अल्लाह रब्बुल आलमीन जा हक़ पूरा करे खां पहिरीं ॿाने जा हक़ पूरा कयो। जंहिंजा पैसा पाण ते पिया आहिनि पहिरीं पाण उन खे ॾियूं। पाण जंहिंजा खाधा आहिनि ई खाई पेट में पिया हूंदा अने बैतुल्ला जा तवाफ़ कंदासीं, कीअं फ़ाइदो बि न थींदो। तूं बैतुल्ला जा चकर लॻाई पियो, तूं अल्लाह जे घर जो तवाफ़ कई पियो, अने ग़रीब मिसकिन माण्हू तुंहिंजे घर जो तवाफ़ कई पिया। असांजा 500 बाक़ी असांखे ॾेई ॾियो। ये पंहिंजी हालत है। हज ने उमरो करे जो कोला माण्हू मूंखे हाजी चई, माण्हू मूंखे चए उमरो करे आयो, माण्हू चयो ओ हाजी साहब कीअं आयो? पुठियां न नमाज़ जो पतो है, न कंहिं नीकी जो पतो है, ऊज खोटा धंधा, ऊज चोरई, ऊज चीटिंग, वो मड़े हले पियो अने उमिरि मथां उमिरि करे पियो। ये पंहिंजी हालत है। सुधारियूं पाण पे न कयूं। दुनिया कमायो, दुनिया में सुखी थियो, दुनिया में सौंजा थियो, दुनिया में साहूकार थियो, दुनिया में मालदार थियो, मड़े थी सघो था पर हलाल तरीक़े से। हराम खां पाण मणी खे बचणो है। हराम जेकॾहिं कमाए करे पाण पंहिंजे बचे खे खारायो, पंहिंजी नस्ल जेको असांजी तबाह बर्बाद थी वेंदी। पाण में गैरत ख़त्म थी वेंदी, पाण में हया ख़त्म थी वेंदी, पाण में शर्म ख़त्म थी वेंदी, पाण में नेकी ख़त्म थी वेंदी। कोई वस्तु पाण में बाक़ी की न बचंदी, खाली पैसे ई कोन कंदा। जेकॾहिं घर में पैसो भरियो पियो वे, न पाण में नेकी वे, न पाण में नमाज़ वे, न पाण में अखलाक वे, न पाण में ख़ासियूं आदतूं वे, न पाण में हया वे, न पाण में साञा है, पाण में शर्म, कोई वस्तु पाण में न आहे। पोइ खाली पैसो करे करो। हिनी वस्तुअ खे बचायो। हराम जे गटे खां बचंदा त हया पण बची वेंदी, शर्म पण पंहिंजो बची वेंदो, पंहिंजी साञा बची वेंदी, पंहिंजी नेकी बची वेंदी। दुनिया पुठियां दौड़णो न आहे। असल दौड़ आख़िरत के सामने होनी खपे। दुनिया में पाण आहियूं, पंहिंजी ज़रूरत है, पाण कमायूं, हलाल तरीक़े से खयूं, दुनिया में ज़िंदगी गुज़ारियूं, पर असल पंहिंजो मक़सद आख़िरत खपे। जहिड़ा अख पूरियां मुंहिंजो जनाज़ो तैयार थिए, अल्लाह जा मलाइक अची करे मूंखे चएं या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना, ए प्यारा पाक रूह हल अल्लाह ताला वटि, इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्दिया, हल तो अल्लाह ताला वटि, हू तोनो राज़ी है तो उन्हनि राज़ी थी वई। फदखुली फी इबादी वदखुली जन्नती, अल्लाह सॾ करे चए जे अच मुंहिंजे नेक बाने में दाख़िल थी वञ अने मुंहिंजी जन्नत में दाख़िल थी वञ। अहिड़ा पाण भणी करे दुनिया में ज़िंदगी गुज़ारियूं जे पाण खे अल्लाह जा मलाइक अची करे बशारतूं ॾिए, ख़ुशख़बरियूं ॾिए जे अल्लाह करे जन्नत जा दरवाज़ा खुला पिया आहिनि। अल्लाह ताला खां दुआ है जेकी पण ॻाल्हि पाण क़ुरान हदीस जे मुताबिक़ सुनियूं हुई, अल्लाह ताला पाण मणी खे अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला पाण मणी मुसलमान पाए खे हलाल कमाई करी तौफ़ीक़ अता फरमाए। हर क़िस्म जी हराम कमाई खां अल्लाह ताला पाण खे बचाए। दुनिया में पाण खे अल्लाह जैसी जियारे, इस्लाम मथे जियारे, पंहिंजो ख़ात्मो ला इलाहा इल्लल्लाह मथे फरमाए। जेकी पण मुसलमान बा बीमार आहिनि, अल्लाह ताला उनखे शिफ़ा कामिला आजिला अता फरमाए। जेकी मरी विया, अल्लाह ताला उनजी क़ब्रनि खे कुशादा फरमाए। आमीन सुम्मा आमीन। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।